जे हवाले कियो आहे उहो सिंध जे नुक़सानकार आहे। उते उते एजेंसियुनि जा माण्हू जेके MP MN आहिनि उन जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं आहिनि। सिंधी माण्हुनि जूं ज़मीनूं जेकॾहिं को उते उनखे ज़मीन नथो ॾिए त उनखे ॾाढ मुड़िसी करे उन ते FIR कटे या वरी उन ते हमला कराए हुनखे जेको आहे यरगमाल बणाए हुनखे ॾाढई जेको आहे ज़ोर ते उन ज़मीनूं ख़रीद कयूं पियूं वञनि। असां सम्झूं था त हीअ सिंध हुकूमत जी नाअहली आहे। सिंधी माण्हुनि जी वारसी मालिकी करण लाइ सिंध हुकूमत तयारु न आहे। असां पीपल्स पार्टी खे सम्झूं था त सिंध जी दुश्मन पार्टी आहे। उन खां पोइ जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जॾहिं बेरिया जो मसइलो थियो त मुसलसिल एहतजाज में रही आहे। हाणे बि उते सनान खान पहुची इहो ऐलान कयो आहे त जेकॾहिं सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ूं बंदि न कयूं वयूं त ईद खां पोइ उते लखे माण्हू गॾु करे असां हिन जो नक्शो ई तब्दील करे छॾींदासीं। ऐं रियाज़ मलिक खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी माण्हू जेको आहे अकेला न आहिनि। सिंध जे ॻोठ ॻोठ मां वाण मां जेकॾहिं सिंधी निकिता त हिन जो हिते को नालो निशान न रहंदो। ऐं सिंध हुकूमत खे चऊं था त हीउ जेको तव्हां ड्रामो कयो था असां सम्झूं था त हिन में ज़रदारीअ जी पार्टनरशिप आहे। ज़रदारीअ जो फ़ाइदो आहे जंहिंजे करे रियाज़ मलिक खे को चवण वारो न आहे। उन जा जेके उते सिक्योरिटी गार्ड आहिनि गुंडागर्दी करे रहिया आहिनि, सिंधी माण्हुनि ते हमला करे रहिया आहिनि। कल्ह हमिलो थियो आहे सिंधी माण्हुनि जे बचनि खे गोलियूं हलायूं जेको आहे रियाज़ मलिक जे जेको आहे सिक्योरिटी वारनि। असां उनजी मज़म्मत कयूं था। असां ॿुधाइणु चाहियूं था रियाज़ मलिक खे ऐं उनजे चमचागीर जेकी कंदड़ पार्टी आहे माना पीपल्स पार्टीअ खे त सिंधी माण्हू लावारस न आहिनि। सिंधी माण्हुनि जी मालिकी करण लाइ इनशाला जेको आहे ईद खां पोइ रायमल जोड़ींदासीं।